हज़ारे नौजवाननि जे दिलनि जी धड़कन माहिर कानून एडवोकेट सैयद दुर्ममन शाह डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान मुक़ररु थी वियो। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी पारां कयल ऑर्डर जो नोटिफिकेशन पिणु जारी थी चुको। असां पंहिंजे इंतिहाई महबूब दोस्त साथी माहिर कानून एडवोकेट सैयद दुर्ममन शाह के डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान बणजण ते दिल जे अथाह गहराइनि सां मुबारकबाद पेश करियूं था ऐं इंतिहाई दिली मुसरत सां नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयूं था। रमज़ानुल मुबारक जे बाबरकत घड़ियुनि में मिलियल उन मनसब खे साईं दुर्ममन शाह लाइ अल्लाह ताला तरफ़ां हिकु ख़ासि तोहफ़ो सम्झूं था। संदनि लाइ दुआगो आहियूं त अल्लाह ताला सैयद दुर्ममन शाह खे सिहत तंदुरुस्ती ऐं डिघी जमार अता करण सां गॾु मज़ीद तरक़ीअ सां नवाज़े। पारां कमांडो पावर सोशल मीडिया वर्कर।